अस्सलाम वालेकुम नाज़रीन आऊं आहियां कमांडो पावर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। हींअर ख़बर शामिल कयूं पिया ज़िले शिकारपुर जे शहर मदई जमात तालके गड़ियासीन सां लाॻापियल 3 फेस में IBA पास नवनि भर्ती थियल GST पास उस्तादनि जे में ऑफर ऑर्डर तक़सीम करण जे हवाले सां गवर्नमेंट हाई स्कूल मदईजीअ में स्कूल जे हेड मास्टर साईं इम्तियाज़ अली अब्बासीअ जी मेज़बानीअ में हिकु शानदार तक़रीब मुनाक़िद थी आहे। तक़रीब की सदारत DO सेकेंडरी ज़िलो शिकारपुर सैयद मोहम्मद शाह जिन कई, जॾहिं त अॻूणे सूबाई सलाहकार ऐं मौजूदा ज़िले शिकारपुर जे चेयरमैन ज़ुल्फ़कार अली ख़ान कमारियो मेहमान ख़ास तौर तक़रीब में शिरकत कई। जी नाज़रीन, हिन वक़्तु ज़िले शिकारपुर जो चेयरमैन ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो तक़रीब में शिरकत जे लाइ पिंडाल में पहुची चुका आहिनि। हिन वक़्तु ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो जो शानदार इस्तक़बाल कयो पियो वञे। जी नाज़रीन, ही लाइव मनाज़िर ॾिसो पिया सचाई न्यूज़ तव्हां, जिते ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो जेके ज़िले शिकारपुर जा चेयरमैन आहिनि उहे प्रोग्राम में पहुची चुका आहिनि। तक़रीब में आयल महिमाननि खे सिंध जी सूखड़ी अजरक जा तोहफ़ा पेश कया विया, जॾहिं त गुलनि जूं कंढियूं पिणु परायूं वियूं। स्टेट सेक्रेटरी जा फ़राइज़ TO खानपुर मेल गुलाम नबी सुमरो जिन अदा कया। तक़रीब के हेड मास्टर उस्ताद इम्तियाज़ अली अब्बासी जिन आजाणू पेश कियो। तक़रीब में TO गड़ियासीन इरशाद अहमद अबड़ो, TO लखी सैयद सुफ़न शाह, TO खानपुर फीमेल शाहनवाज़ कहर, TO मेल गुलाम नबी सुमरो, गस्ट अगवान इशफ़ाक़ अहमद भुट्टो समेत स्कूल के उस्तादन शिरकत कई। आखिर में 13 उम्मीदवारनि में GST जा ऑफर ऑर्डर तक़सीम किया विया। सैयद जुनैद अली शाह, अब्दुल सत्तार, सैयद जुनैद अली शाह, सदाब रज़ीन अली शाह का बाद अब्दुल सत्तार, सदाब अब्दुल रज़ाक, उनका बाद में गुलाम मुर्तज़ा, सन्नाब अरबा अली जिद्दू, गुलाम मुर्तज़ा निसाब का बाद में हुसैन का सन्नाब गुलाम अहमद जग्गू। आखिर में अठावला बाक़ी इन ते तव्हां ध्यानु न ॾींदा आहियो त माण्हू छा था चवनि। तव्हां पंहिंजे कम ते ध्यानु ॾियो त तव्हां केतिरो ईमानदारीअ सां कमु था कयो। भले माण्हू चवनि, माण्हू चवण सां को फ़र्क़ु न थींदो आहे। छा थींदो, भले कुझु बि चवनि, कुझु न थींदो आहे। इन करे मां इहा तव्हां उमेद थो रखां त पंहिंजो माण्हू जो ज़मीर साफ़ु हुजे, महिनत सां कमु करे, पोइ अलाह बि हुनजी मदद कंदो आहे। ऐं हमेशह हक़ जी जेको आहे सो अलाह सां मदद कई आहे ऐं पाण बि इहा कोशिशि कई आहे त कंहिं चोर दरवाज़े खां न अचूं, पाण बि महिनत कई आहे। अलाह जी महिरबानी आहे, राजनि भाॻनि खे असां ग़लति इस्तेमालु न कयो आहे ऐं न कंदासीं। हमेशह उन्हनि खे बि असां सही दॿ ॾिनो आहे, तालीम जे लाइ कोशिशि कई आहे। तंहिंजे करे हाणे छॾियो पोइनि ॻाल्हियुनि खे त कंहिं छा कयो, कंहिं कीअं कयो। जेके बि उस्ताद आया उहे कुझु बि थियो, अञा बि शयूं इलाही सारियूं आहिनि, हलनि थियूं ट्रेज़री थ्रू कुझु बि, पर उन्हनि शयुनि ते बि तव्हां ध्यानु न ॾियो। तव्हां पंहिंजो कमु कयो, तव्हां इहो सम्झो असांखे हिननि ॿारनि खे पढ़ाइणो आहे ऐं इन्हनि खे अॻिते वधाइणो आहे। छो त माण्हू जेके आहिनि ते कुझु भला ॾिसो न तव्हां प्राइवेट जेके उस्ताद आहिनि, छा उन्हनि जी वीचारनि जी पघार आहे। उन्हनि जी असांजा 12,000 अलाए 13,000 चवनि था पघार आहे, पोइ बि उहो उते पाबंदीअ सां पढ़ायो था न। हे त तव्हांखे सरकार सुठियूं सहूलियतां ॾेई मोकिले थी, पेंशन मिले थी, हर शइ थिए थी। इन करे तव्हां उन ते ध्यानु ॾियो त वधीक बहितर थींदो। तव्हां दोस्तनि जी, साईं मोहम्मद शाह जी महिरबानी, तव्हां पूरी टीम जी तव्हांजी महिरबानी, तव्हां सॼो इंशाअल्लाह जिते साईं सॾींदो उते ईंदासीं। थैंक यू।